खसी जानवर जी जेका है शरीयत में इजाज़त आहे। खसी सां छा थींदो आहे त गोश्त सुठो ऐं सेहतमंद जानवर थींदो आहे, हिन में ऐब कोन्हे को। खसी जानवर जी जेका है शरीयत में इजाज़त आहे त उनखे तव्हां क़ुर्बानी में बि इस्तेमालु करे था सघो ऐं आम गोश्त में बि उनखे हलाल कयो वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सभिनी खां मशहूरु हदीस आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ जानवर, ॿ मेंढा जेके असां दुंबा चवंदा आहियूं, थुल्हा ऐं सिंघनि वारा ऐं बहितरीनु गोश्त वारा ज़िबा कया हुआ। उन में इहे बि अल्फाज़नि मौज आहिनि त ॿई खसी हुया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे क़ुर्बानी में ज़िबा कयो ऐं फरमायो हिकिड़ो मुंहिंजी तरफ़ां आहे ऐं हिकिड़ो अल्लाह ताला मुंहिंजे उन उम्मतिन जी तरफ़ां आहे जंहिं वटि क़ुर्बानी जी इस्तिताअत न आहे। उहो जानवर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ज़िबा कया ॿई जा ॿई खसी जानवर हुया। लिहाज़ा खसी सां छा थींदो आहे त गोश्त सुठो ऐं सेहतमंद जानवर थींदो आहे, हिन में ऐब कोन्हे को ऐं इहो फितरत में शामिल आहे त जानवरनि में अल्लाह तबारक व ताला इन्हनि जी इजाज़त ॾिनी आहे त खसी जानवर बि ज़िबा थी सघनि था। वल्लाहु आलम, इन में को हर्ज कोन्हे। जज़ाकुमुल्लाह ख़ैर शेख। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।